क़ौमी क्रिकेट टीम जे मक़बूल फास्ट बॉलर हारिस रऊफ़ सां बदतमीज़ी जे वाक़िए ते अॻूणे क्रिकेटर अहमद शहज़ाद मज़म्मत कंदे उबतो क़ौमी टीम जे रांदीगरनि खां माज़रत जी घुर कई आहे। हिकु वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई, जंहिंमें ॾिसी सघिजे पियो त हारिस रऊफ़ ज़ाल सां होटल वञी रहियो हो त उन ई दौरान मदाह मथसि मछिड़िजी पियो। मदाह तरफ़ां क्रिकेटर खे गुथा लफ़्ज़ चया विया, जंहिंखे हू बर्दाश्त न करे सघियो ऐं खेसि मारण लाइ डोड़ियो त उते मौजूदु माण्हुनि खेसि रोके वरितो। हारिस रऊफ़ सां पेश आयल वाक़िए जी मज़म्मत कंदे अहमद शहज़ाद सोशल मीडिया ते बयान जारी करे छॾियो। अहमद शहज़ाद पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ते लिखियो त हारिस रऊफ़ सां पेश आयल वाक़िए जी मुकमल मज़म्मत करियूं था। इहा ॻाल्हि बि अहम आहे त रांदीगरनि तरफ़ां हारिस खे सपोर्ट करण लाइ जेके पोस्टूं कयूं वियूं आहिनि, उहे वर्ल्ड कप में संदन ख़राब कारकर्दगी जे करे शौक़ीननि सां माज़रत जे तौर ते बि हुजणु घुरिबियूं हुयूं। हुन लिखियो त सुठो हुजे हा त जेकॾहिं इहे रांदीगर क़ौम खां मुआफ़ी घुरनि हा। जेकॾहिं ही रांदीगर शर्मसार हुजनि हा त इहे अमरीका, इंग्लैंड या दुबईअ में मोकलूं गुज़ारण बदिरां पाकिस्तान वापसि अची वञनि हा। अहमद शहज़ाद वधीक चयो त रांदीगरनि जी इन्हनि पोस्टुनि सां बयानियो न मटिजणु घुरिजे ऐं शौक़ीननि खे रांदीगरनि जी ख़राब परफॉर्मेंस जो जवाबु मिलणु घुरिजे। हुन लिखियो त एहतिसाब हाणे ज़रूरी आहे। रांदीगरनि जे हिक ई ग्रुप गुज़िरियल 5 सालनि में असांजे मुल्क लाइ कुझु बि नाहे खटियो ऐं पाकिस्तान जी इज्तिमाही कामयाबी खे तरजीह ॾियण जे बदिरां ज़ाती कामयाबी खे तरजीह ॾींदा रहिया आहिनि।